कराची सिंध यूनाइटेड पार्टी की अगवानी में शहीद जावेद भट्टी के वारसन निटण उसमें पैदल रैली कढी, हथन में प्ले कार्ड और बैनर खणी सख्त नारेबाजी कंदे ओला प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। मुज़ाहिरीन में सिंध यूनाइटेड पार्टी कराची डिवीज़न के सह नायब सदर मुनीर अहमद मक्सी, ज़िले ओला सदर डॉक्टर अली नवाज़ गबोल, आबिद अली बुरड़ो, शहीद जावेद भट्टी जा भाई सलीम भट्टी, मोहम्मद असगर भट्टी, समाजी अगवान मोहम्मद असगर पाताणी बेन मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त कुछ ॾींहं अॻु सरजानी में मामूली ॻाल्हि तां पठाणनि भरियल आबादी के विच में शहीद जावेद भट्टी के घर ऐं मोहल्ले में अधु कलाक फायरिंग कंदड़ मुलज़िम रेंजर्स एहलकार मुदस्सर पठान, अब्दुल्ला पठान, हकीम उर्फ मेजर पठान डाकाओ पखेड़े जावेद भट्टी के बेदर्दी से सरेआम कतल करे 5 माण्हू गोलियूं हणी कतल करण बाद फरार थी विया। जैं सरजानी पुलिस वारसन की मर्ज़ी मुताबिक झेड़े के कतल जो कमज़ोर केस दाख़िल किया वियो है। कानून मुताबिक कंहिं बि शहरी आबादी में आतिश हथियारनि सां फायरिंग करे ॾहाकाओ पखड़ण दहशतगर्दी एक्ट में अचे थो, पर केस में अञा ताईं दहशतगर्दी जा कलम न लगाया विया आहिनि। उन्हनि चयो त कातिलनि मथां दहशतगर्दी एक्ट तहत FIR दाख़िल करे गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो ऐं वधीक मुज़ाहिरीन चयो त जावेद भट्टी जे वारसनि खे यकीन ॾियारियूं था त SUP क़यादत ॾुख जी घड़ी में इन्हनि सां गॾु आहे। उन्हनि चयो त सिंध में धरती धणियुनि खे मामूली ॻाल्हि तां बेदर्दी सां क़तल कयो पियो वञे। जेकॾहिं इहो वर्ताव रहियो था नफ़रतूं वधीक जनम वठंदियूं। इन्हनि आला इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो आहे त जावेद भट्टी जे वारसनि जी मर्ज़ी मुताबिक केस दाख़िल करे दहशतगर्दी जा कलम लगाया वञनि।